जय झूलेलाल। मैं मनोज तिवारी। मुझे इस बात की बड़ी खुशी है कि दिल्ली के सिंधी समाज ने इस कोरोना संकट में बहुत बढ़ चढ़ के लोगों की सहायता की है। दोस्तों, हमें पता है दिल्ली में जिस प्रकार से सरकारी व्यवस्था हुई है उसमें अगर स्वयंसेवी संस्थाएं नहीं आगे आती तो आज दिल्ली की स्थिति बड़ी विकट होती, बड़ी भयानक होती। हालांकि अभी भी दिल्ली बहुत जूझ रही है। आप सब भी सावधान रहिए, सोशल डिस्टेंसिंग रखिए, सतर्क रहिए। लेकिन सिंधी समाज ने जिस प्रकार से लोगों को भोजन कराया है, लोगों को सूखे राशन उपलब्ध कराए हैं, लोगों को ज़रूरत की चीज़ें उपलब्ध कराई हैं, उसके लिए मैं दिल्ली के सिंधी समाज का बहुत शुक्रगुजार हूँ, उनको बधाई देता हूँ। जय झूलेलाल। मां द्वीप चेतनानी। तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। लॉकडाउन पंजे में मंदिर ऐं होटल्स रेस्टोरेंट्स खुलण जी सरकारी नियमनि सां संभावना। लॉकडाउन जे विच में 7 दफ़ा राजधानी दिल्लीअ में नोट कया विया भूकंप जा झटका। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 1,66,386 थिया। कुल मौत 4,784। रेल मंत्री पीयूष गोयल चयो, ॿार, बुढ़ा ऐं गर्भवती महिलाउनि खे बिन ज़रूरी न करणु घुर्जे यात्रा। कच्छ में सरकारी स्टाफ 33 सैकड़ो त तलाटी 100 सैकड़ो पंहिंजो फर्ज़ निभाए रहिया आहिनि। इटली में कोरोना वॉरियर्स लाइ इटालियन एयरफोर्स जो एरोबेटिक डेमोन्स्ट्रेशन। उत्तर प्रदेश में बांदरनि जे हिकु झुंड मेरठ मेडिकल लैब मां कोरोना जूं रिपोर्टूं फुरे वण ते चढ़ी खाई विया। मोदी सरकार जो आत्मनिर्भर भारत प्रोजेक्ट ऐतिहासिक, साहसिक ऐं परिवर्तनशील लाइ ॾींदो हिक नई दिशा। दुबई में 2 महीननि खां पोइ भाग ऐं मनोरंजन जूं जॻहियूं खुलियूं। मशहूर ज्योतिषी बेजान दारूवाला जो 90 साल जी उम्र में थियो निधन। मोदी सरकार ॿी इनिंग्स जे पहिरें साल में गवर्नेंस इकोनॉमी रेड ज़ोन में, पॉलिटिक्स ऑरेंज ज़ोन में ऐं डेवलपमेंट ग्रीन ज़ोन में रही। वड़ा प्रधान देश जे नाले ख़त लिखी चयो, असांजो भविष्य काई आपदा तय कान करे सघंदी आहे। देश परिश्रम मेहनत सां आत्मनिर्भर बणजण लाइ अञा अॻियां वधंदो। संगीतकार योगेश गौर जे निधन खां पोइ अनु मलिक शेयर कयूं यादगार ॻाल्हियूं। वरुण धवन सां गॾु डांस रिहर्सल में ॾिनी कियारा आडवाणीअ ज़ोरदार जी टक्कर। जय झूलेलाल। मां पायल मेघाणी तव्हांखे ॿुधायां थी पहाको नंबर 37। कुएं लधी हेड गड़ी चए आऊं बसारी। मतलब त केतिराई माण्हू का नंढी शइ हासिल करण बैदि कपड़नि में ई न मापंदा आहिनि ऐं पाण खे वॾी शइ सम्झंदा आहिनि, वॾा मंसूबा ॿधंदा आहिनि। पहाको नंबर 38। करे चङाई जट सां त फेरे हणई पट सां। मतलब त मूर्ख माण्हूअ सां चङाई करण माने पंहिंजो नुक़सान पाण करण। मूर्ख सां जे भलाई कबी त हू भलाईअ जे बजाय भलाई कंदड़ खे हानि ई पहुचाईंदो। पहाको नंबर 39। कख चोर सो लख चोर। नंढी शइ जी चोरी कंदो सो कंहिं ॾींहुं वॾी चोरी करण खां
न अब कंदो। गुनाह जी शुरुआत नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि सां ई थींदी आहे। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते सलाम सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।